नवाब अली मोहम्मद भरसां अलीआबाद स्टाफ वटि मिठी मां कणक जी मज़दूरी लाइ आयल गैर मुस्लिम भील बिरादरी जे 6 ख़ानदाननि जा 27 भाती कलमा तैयब सां दीन इस्लाम में दाख़िल थी विया। तफ़सील मूजिब नवाब अली मोहम्मद जे इलाक़े अलीआबाद भरसां ॻोठ लाइक राहो में मिठी शहर जी भील बिरादरी जे 6 ख़ानदान जे 27 गैर मुस्लिम भील बिरादरी जे माण्हुनि बग़ैर कंहिं दबाव जे इलाक़े जी मौजूद शख़्सियत हाफ़िज़ नूर मोहम्मद राहो जे हथ ते कलमो पाक पढ़ी इस्लाम क़बूल करे वरितो। बाद में इस्लाम कबूल करण वारनि जो नालो मोहम्मद हनीफ, मोहम्मद उमर, मोहम्मद दाऊद, अबू बकर, मोहम्मद अयूब ऐं नूर मोहम्मद खे उन्हनि 6 ॼणनि जे ख़ानदान में रखियो वियो, जिन में ॿार ऐं औरतूं पिणु शामिल आहिनि। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।